अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मैरान न्यूज़ रुख कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल थी पिया बदीन का रिपोर्ट अली हसन ख़ासकली जी। मीर गुलाम अली टालपुर MNA 222 तरफ़ा चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी जी 6ठी सालगिरह जो केक मीर हाजन खान टालपुर पंहिंजी टीम सां गॾु संदसि ऑफिस ते कटियो। उन मौक़े ते मीर तरफ़ां बिलावल भुट्टो ज़रदारी जी सालगिरह जूं मुबारकूं ॾिनियूं वयूं। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे लॻते जिगर नौजवान क़यादत पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी 6ठी सालगिरह जे पुरवकार तकरीब जो एहतमाम किया वियो। सालगिरह तकरीब में पाकिस्तान पीपल्स पार्टी के ज़िला क़यादत तालकन जा सदर ज़ैली विगन जा अगवान पाकिस्तान पीपल्स पार्टी के वर्करनि ऐं जियालन पुरजोश ऐं वलहाना अंदाज़ में शिरकत कई। तकरीब में PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सालगिरह जो केक पिणु कटियो वियो। चेयरमैन मीर हाजन खान टालपुर तकरीब में PP अगवान ऐं वर्करनि पंहिंजे ख़िताब में बिलावल भुट्टो जी वॾी हयाती ऐं पाकिस्तान जी सियासी तारीख़ में कामयाब किरदार बणजण लाइ दुआऊं ऐं उम्मीद ज़ाहिर कई। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला बदीन तालके मातली के टाउन कमेटी टनो गुलाम अली के चेयरमैन मीर हाजन खान टालपुर की तरफ़ां PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लाइ नेक तमन्ना। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मैरान न्यूज़।